बॉलीवुड जी सब खां बासलाहियत ऐं टॉप अदाकारा तब्बू ताज़ो पंहिंजी 52 सालगिरह दोस्तनि ऐं घर भातियुनि सां मल्हाई। तब्बू जी सालगिरह जे मौक़े ते मदाह खे सोशल मीडिया ते मुबारकूं ॾेई रहिया आहिनि। वापेदार तब्बू जूं पुराणियूं तोड़े नयूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ शेयर करे रहिया आहिनि। माण्हू इन्हनि तस्वीरुनि ऐं वीडियोज़ ते संदसि शादी ऐं ॿारनि जे हवाले सां तबसरा बि करे रहिया आहिनि। तब्बू इंडस्ट्री जी सीनियर अदाकारा आहे। हुन हिक खां वधीक केतिरा ई किरदार अदा कया आहिनि। हू हिक मज़बूत अदाकारा आहे ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं घर वारनि सां ख़ुशि आहे। पर संदसि हिक इंटरव्यू में हुन शादी ऐं ॿारनि जे हवाले सां ॻाल्हायो हो। तब्बू साल 2019 में हिकु इंटरव्यू ॾिनो हो जंहिंमें संदसि चवणु हो त हू कंहिं बि शख़्स जे करे पंहिंजा ख्वाब, कैरियर ऐं सफ़र जे शौक़ खे नथी छॾे सघे। हुन चयो त सिंगल हुजण का ख़राब ॻाल्हि नाहे, रिश्तनि खां सवाइ ख़ुशी ॿियनि शयुनि में बि मिलंदी आहे। अवां सिंगल रही बि अकेलाईअ खे मुंहुं ॾेई सघो था। तब्बू जो चवणु हो त जेकॾहिं सही हम सफ़र न मिले त हालतूं तन्हाईअ खां बि बदतर थी वेंदियूं आहिनि। हुन इहो बि चयो त हू उन शख़्स सां शादी करणु चाहींदी हुई जंहिंसां हू मोहबत कंदी हुई, पर ईअं न थी सघियो। हू कंहिं रिश्ते ते सौदेबाज़ी करण लाइ तयार नाहे। तब्बू चयो त मर्द ऐं औरत जो रिश्तो पेचीदगियुनि सां भरियल हूंदो आहे। जॾहिं असां नंढा हूंदा आहियूं त असांखे मोहबत जी ख़्वाहिश हूंदी आहे। जॾहिं असां वॾा थींदा आहियूं त असांखे नवां तजुर्बा हासिल थींदा आहिनि। असां आज़ाद थी वेंदा आहियूं ऐं घणियुनि शयुनि खे छॾे अॻिते वधी वेंदा आहियूं। मां दुनिया खे अकेलो ॾिसणु चाहियां थी ऐं कमु करणु चाहियां थी। तब्बू चयो त जेकॾहिं मां ईअं न करियां हा त मुंहिंजे टैलेंट ऐं सलाहियत खे नुक़सानु थिए हा। तब्बू हिक मिसाली रिश्ते जी ॻाल्हि कई। हुन चयो त सुठनि रिलेशन में रहण सां ई कामयाबी मिलंदी आहे। रिश्तनि में का बि पाबंदी नाहे। संदसि सोच बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। हू मर्द ऐं औरत जे रिश्ते खे अलॻि नथी सम्झे।